हिते मूंखे आगाह कयूं नसीराबाद में क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लगण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। अहम ख़बर है नसीराबाद में अवां खे ॾियूं पिया क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लगण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। नसीराबाद में हीअ अवां खे ख़बर ॾियूं पिया हादसे बाबति क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लगण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। नसीराबाद में अवां खे आगाह कयूं पिया क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच जो टक्कर लगण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। तो मूंखे आगाह कयूं पिया नसीराबाद में क़ौमी शाहराह ते हीउ हादसो पेश आयो आहे। मुसाफ़िर कोच जो टक्कर लगण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील वठंदासीं नसीराबाद में बशीर लगारे खां। बशीर आगाह कजो। हाँ जी, अवां ॿुधायां त अॼु नसीराबाद में एक अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो आहे। नसीराबाद ॿाहिरि आहे काज़ी पेट्रोल पंप, उन काज़ी पेट्रोल पंप साम्हूं रोड क्रॉस कंदड़ अधरोड़ शख़्स कमालदीन फलपोटर मथां पोस्ता मोहम्मद खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच जेको आहे उनजे मथां चढ़ी वई। उन मौक़े ते जेको आहे कमालदीन फलपोटर मरणी थी वियो ऐं उन मौक़े तां ड्राइवर जेको आहे कोच खे छॾे फरार थी वियो। अधरो शख़्स के रस्ते वेंदड़ माण्हू अस्पताल खणी वञी रहा त रस्ते में फौत थी वियो। अहिड़े इतला ते नसीराबाद पुलिस जेको आहे वाक़े वारी जाइ ते पहुची मुसाफ़िर कोच खे तहवील में वठी छॾियो आहे। जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर नसीराबाद में ज़रूरी सरकारी कार्रवाई बाद लाश वारस जेको आहे नसीराबाद। ठीक है बशीर, वॾी महिरबानी जी तफ़सील खां आगाह करण लाइ।